घोटकी में आम चूंडूं वेझो ईंदे ही चूंड सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। इन सिलसिले में घोटकी जे तक PS21 ते PB उम्मीदवार सरदार अली नवाज़ ख़ान उर्फ़ राजा ख़ान महर पारां राजा हाउस घोटकी में हिकु प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें 8 यूनियन काउंसिलनि यूसिन हुसैन बेली, UC M घोटो, UC खडवारी, UC रुक, UC मोहम्मदपुर, UC खोहारा, UC जमाल जे मुआज़िज़िन ऐं अवाम वॾे अंग में शिरकत कई। सरदार अली नवाज़ ख़ान उर्फ़ राजा ख़ान महर सां साथ निभाइण ऐं पीपल्स पार्टी जी हिमायत जो ऐलान कयो। इन मौक़े ते सरदार अली नवाज़ ख़ान उर्फ़ राजा ख़ान महर प्रोग्राम खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़ारिश इहा आहे त हाणे इलेक्शन जो माहौल ठही आयो आहे, हर माण्हू पंहिंजे हल्कनि में वञे थो, इन करे अञा शेड्यूल त न आयो आहे, पर असां बि पूरी तयारी कई वेठा आहियूं। इंशाअल्लाह ताला असां बि शुरूआत कई आहे माण्हुनि सां मिलण जुलण जी। इलेक्शन में विढ़ंदासीं भरपूर तरीक़े सां। पीपल्स पार्टी में अॻ में बि असां हुयासीं, हाणे असां मिड़े हिकु आहियूं ऐं हाणे इहा ई तयारी आहे इलेक्शन जी। दोस्तनि खे काफ़ी हिते सॼो आहे, उन्हनि जा राया बि वठूं था, उन जी सलाह सां असां अॻिते वधणु चाहियूं था ऐं आवाम जी तमामु घणी मोट मिले थी असांखे। इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदव त घोटकी तालुके में सियासी सरगर्मियूं जेके थींदियूं तमामु उरूज ते थींदियूं ऐं इंशाअल्लाह ताला असांजी कामयाबी अवाम जी मदद सां थींदी। इहे फ़ैसिला हाणे मां वधीक सैफुल्ला दारे वारनि ते न ॻाल्हाईंदुसि, छो जो इहे फ़ैसिला असां पार्टी सां ॻाल्हियूं ॻाल्हाए चुका आहियूं। हुननि चयो आहे त इहो असांजो कमु आहे सभिनी सां ॻाल्हाइणु। घोटकी में हाणे सैफुल्ला जे लाइ मां साफ़ लफ़्ज़नि में चवां त का बि जाइ कोन्हे। पनियाकिल जी सीट उन्हनि जी आहे, अगरि उहो पार्टी डिसिप्लिन ते रहंदा त पोइ पनियाकिल जी सीट उनखे मिलंदी, न त जेको एक्शन खणंदी या का बि कार्रवाई थींदी त उहा पीपल्स पार्टी माना क़यादत कंदी, उन ते मां नथो ॻाल्हाइणु चाहियां। बाक़ी हितां जो आवाम जेको आहे सैफुल्ला खे 2018 में बि रिजेक्ट कयो। सैफुल्ला हिकु इलेक्शन त न रही आहे, 8-10 इलेक्शन हारायूं आहिनि। तव्हां हुनजो रिकॉर्ड त खणी ॾिसो। सैफुल्ला दारे जेको आवाम में मक़बूल माण्हू न आहे, पर मां उनखे इहा सलाह ॾींदुसि त तव्हां पार्टी डिसिप्लिन जो ख़्यालु कयो ऐं घोटकी जे आवाम तव्हांखे कॾहिं बि वोट न कंदी ऐं घोटकी मां तूं कॾहिं बि न खटी सघंदी। मुंहिंजे ख़्याल में न ॾींदी। ज़ाहिर आहे पार्टी आहे, हुनखे फ़ैसिलो करिणो पवंदो न। हिकिड़ो माण्हू अगरि असां सां मुक़ाबले में वेंदो त पोइ उनखे ओॾे टिकट कीअं मिलंदी। अॻे जेके 2018 जा हालात हुया उहे अलॻि हुया। हिन वक़्तु सभई ॻाल्हियूं तइ थी वियूं आहिनि ऐं असांखे घोटकी मिली वई आहे। धारे जा पनियाकिल ताईं महदूद आहिनि। अगरि पार्टी डिसिप्लिन जो ख़्यालु कंदा त बहितर, अगरि न कंदा त पोइ पार्टी एक्शन कंदी। पर वरी बि मां चवां थो सैफुल्ला अॻ में बि बीठो, हाणे बि भली बीहे, असांखे का घबराहट कोन्हे, असां वॾे मार्जन ते खटींदासीं। इन मौक़े ते सरदार अली नवाज़ ख़ान घोटो, सरदार अली हसन ख़ान घोटो, सैयद असगर अली शाह गिलानी, सैयद उस्मान शाह, सैयद अल्लाह वदायो शाह, अशोक कुमार, हेमरा जानी, सरदार बालाज ख़ान शाहानी, अब्दुल मजीद लाखो, वडेरो आदम ख़ान मीरानी, अली हसन ख़ान लगारी, लियाकत कोलाजी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।